ख़बर शामिल कंदा हलूं घोटकीअ मां। कादरपुर में अमीर बख्श खान भुट्टो जे मान में शानदार आजियाण। कादरपुर में अबू बकर भुट्टो पारां अमीर बख्श खान भुट्टो जे मान में आजियाणी जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई वई। भुट्टा बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि जे माण्हुनि शिरकत कई। मोअज़्ज़ज़ मेज़बान अबू बकर साहब कादरपुर ऐं इलाके जा मोअज़्ज़ज़ दोस्तों, बुज़ुर्गों, साथियों, अस्सलाम वालेकुम। काफ़ी दफ़ा तव्हांजे ॻोठ अचणु थियो आहे। अॼु क़िस्मत सां पहिरियों दफ़ो तव्हांजे मुंतख़िब सरदार जी हैसियत में हाज़िर थियो आहियां तव्हांजे साम्हूं।